मूंखे अॼु कुझु ज़रूरी कम करणा आहिनि। उन जे वारनि जी चोटीअ में गुल बि हणणो आहे ऐं पोइ वण जी चोटीअ ते चढ़ी राति खां वेठल उन नांग खे बि मारणो आहे जंहिं झिरकीअ जा बच्चा गिड़काए छॾिया। उन बाद साम्हूं जबल जी चोटीअ ते चढ़ी पखियुनि लाइ अन्न ऐं पाणी बि रखी अचिणो आहे ऐं हिकु छटी बि रखी अचणी आहे मतां कंहिं गोए पेमा खे कमु अची वञे। उन बाद बैंक में वञी हिकु लोन लहण लाइ ॿिए लोन लाइ बि अप्लाई करणो आहे। बाद में शहर वञी वक़्त जे हाकिम खे ख़त बि लिखणो आहे ऐं खेसि इल्तिजा करणी आहे त सऊदी अरब जे दौरे करण खां पहिरीं 20-25 सालनि खां बंदि पियल मुंहिंजे ॻोठ जे प्राइमरी स्कूल जो दौरो करे जे दौरे वक़्तु रोई न ॾिनाई त पोइ भली वक़्तु विञाइण जे ॾोह में मूंखे सज़ा ॾिनी वञे। उन बाद कपिड़े जे दुकान में वञी अलाए छो कफ़न जी क़ीमत बि मालूम करणी आहे। उन बाद दोस्तनि सां चांहि जी अयाशी बि करणी आहे। इहे सभु कम करे घर बि मोटणो आहे। ज़ाल जा धड़का बि सहणा आहिनि। पंहिंजे अकेले पुट खे प्यार बि करणो आहे ऐं पोइ अकेले ऊंदाही कमरे में वञी पंहिंजी हिकु अधूरी नज़म में सदाई कारे वॻे में रहंदड़ उन रंगीन नौजवान लाइ बि रोअणो आहे जेको हिकु बेवा सांवरी मोहाणी जी मोहबत में हाराइण खां पोइ ठीकु उन ॾींहुं बतीलो काए समुंड में निकिरी पियो हो जंहिं ॾींहुं सामूंडी तूफ़ान अचिणो हो।